अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी न्यूज़ जी इलेक्शन स्पेशल ट्रांसमिशन में भली कार मां जो मेज़बान निशफाक अहमद। नाज़रीन, असां इलेक्शन ट्रांसमिशन में सिंध जी सियासी सूरत हाल ऐं इलेक्शन 2024 जो माहौल डिस्कस कंदा आहियूं त 2024 में थींदड़ इलेक्शन में सिंध में कहिड़ा कहिड़ा उम्मीदवार जेके आहिनि इलेक्शन में हिस्सो वठी रहिया आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका गुज़िरियल 15 सालनि खां सिंध में इक़्तिदार में रही आहे, ताक़त जा मज़ा माणिया अथसि, उन अवाम के डिलीवर छा कयो आहे ऐं उनजी मुखालफ़त में रहंदड़ उम्मीदवारनि पारां अवाम में पंहिंजी केतिरी साख पैदा कई वई आहे। अॼु जे असां जंहिं ज़िले के डिस्कस कंदासीं उहो आहे ज़िलो मटियारी। मटियारी जे हवाले सां सभिनी खां पहिरियां ॻाल्हि कंदासीं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो ज़िलो आहे। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जिनके अक्सर माण्हू रोमानवी शाइर समझंदा आहिनि, पर असल में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई इनकलाबी शाइर आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जंहिं हमेशह इनकलाब जी ॻाल्हि कई आहे, पर बदकिस्मती सां उनखे टर्न कयो वेंदो आहे चंद उन्हनि शेरनि ॾांहुं जेके रोमांस जे हवाले सां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ज़िक्र कयो आहे। इन ज़िले में असांखे बदकिस्मती सां को बि इनकलाबी किरदारु घटि नज़र अची रहियो आहे। ॿिए पासे जेकॾहिं हिन ज़िले जी सियासत जी ॻाल्हि कजे त उहा बि हमेशह पीरनि वटि रही आहे, मखदूमनि वटि रही आहे। जेकॾहिं मखदूम तालिबुल मौला खां शुरू कजे त मखदूम तालिबुल मौला, मखदूम अमीन फ़हीम ऐं हिन वक़्तु मखदूम अमीन फ़हीम जो जेको ख़ानदान आहे, जेका उनजी जनरेशन आहे, उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म तां हिन ज़िले मां हमेशह कामयाब थींदी रही आहे। हिन ज़िले में अवाम खे छा डिलीवर कयो वियो आहे, हिते हिन वक़्तु माहौल छा आहे, हिते 2024 वारी चूंडुनि में केरु पाकिस्तान पीपल्स पार्टी खे टफ टाइम ॾेई सघे थो। 2024 वारी चूंडुनि जे माहौल ते ऐं अंग नखरनि ते वञण खां पहिरियां थोरो नज़र था विझूं त हिते माज़ी जी चूंडुनि में केरु केरु कामयाब थींदो रहियो आहे। सभिनी खां पहिरियां 2018 वारी चूंडुनि जो ज़िक्र कजे त ज़िले में क़ौमी असैम्बली जी सीटुनि जो अंग हुयो हिकिड़ी क़ौमी असैम्बली जी सीट हुई, जंहिंमें NA 223 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार मखदूम जमीलुज़्ज़मान हितां कामयाब थियो हुयो, जंहिं GDA जे मखदूम फज़ल हुसैन कुरैशी खे शिकस्त ॾिनी हुई। अहिड़ी तरह जेकॾहिं ज़िक्र कजे 2013 वारी इलेक्शन जो त उन वक़्तु बि हिन ज़िले में क़ौमी असैम्बली जी हिकिड़ी सीट हुई, जंहिं ते मखदूम अमीन फ़हीम हितां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म तां कामयाब थियो हुयो, जंहिं फंक्शन लीग जे उम्मीदवार अब्दुल रज़ाक खे हितां शिकस्त ॾिनी हुई। हाणे जेकॾहिं ज़िक्र कजे त ज़िले में सूबाई असैम्बलियुनि जूं सीटूं 2018 वारी इलेक्शन में घणियूं हुयूं त हिन ज़िले में सूबाई असैम्बली जूं 2 सीटूं आहिनि। 2018 में हिते PS 58 मटियारी 1 तां पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार मखदूम ख़ानदान सां ताल्लुक़ रखंदड़ मखदूम महबूबुज़्ज़मान हितां कामयाब थियो हुयो, जंहिं GDA जे उम्मीदवार नसीर मेमन खे हितां शिकस्त ॾिनी हुई। 2018 में सूबाई असैम्बली जे तक PS 59 मटियारी 2 जो ज़िक्र कजे त हितां पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार मखदूम रफ़ीक़ुज़्ज़मान हुयो, जंहिं GDA जे उम्मीदवार जलाल शाह ॼामोट खे शिकस्त ॾिनी हुई। अहिड़ी तरह ज़िले में जेकॾहिं सूबाई असैम्बली जी सीटुनि जो अंग ॾिठो वञे त 2013 वारी चूंडुनि में बि हिते 2 सीटूं हुयूं ऐं उन वक़्तु PS 43 मटियारी जी 1 जी ॻाल्हि कजे त 2013 वारी इलेक्शन में मखदूम जमीलुज़्ज़मान पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार हितां कामयाब थियो हुयो, जंहिं फंक्शन लीग जे उम्मीदवार नज़ीर अहमद खे हितां शिकस्त ॾिनी हुई। PS 44 मटियारी 2 जी ॻाल्हि कजे त 2013 में हितां मखदूम रफ़ीक़ुज़्ज़मान पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार हितां कामयाब थियो हुयो, जंहिं फंक्शन लीग जे उम्मीदवार सैयद अली मोहम्मद शाह ॼामोट खे हितां शिकस्त ॾिनी हुई। जेकॾहिं हाणे 2024 जी इलेक्शन जे हवाले सां अंग अखर अव्हां सां शेयर कजनि त 2023 जी मरदमशुमारी मूजिबि मटियारी ज़िले जी टोटल आबादी 8,49,383 आहे, जंहिंमें कुल वोटर जो तादाद 4,17,629 आहे। इनमें मर्द वोटर 2,21,177 आहिनि, जॾहिं त औरत वोटर जो तादाद इन में 1,96,452 आहे।
2024 वारी इलेक्शन में हिते क़ौमी असेंबली जो हिकिड़ो तक आहे NA 216 जिते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार मखदूम जमीलुज़्ज़मान आहे जॾहिं त मुखालिफ़त में इन जा जेके उम्मीदवार आहिनि उहा नाज़िश फातिमा भट्टी आज़ाद उम्मीदवार अताउर रहमान जमाते इस्लामी ऐं बशीर अहमद मेमून नवाज़ लीग जो उम्मीदवार हिते मुक़ाबले में आहिनि 2024 जी इलेक्शन के हवाले से जॾहिं सूबाई तकनि जी ॻाल्हि कजे त हिते 2024 वारी इलेक्शन में सूबाई असेंबली जा 2 तक आहिनि PS 56 ऐं PS 57 PS 56 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार मखदूम महबूबुज़्ज़मान आहे जिनजो मुक़ाबलो GDA जे उम्मीदवार ऐं बशीर मेमून जे भाउ नसीर मेमून सां आहे उनखां अलावा PTI जो नरगिस पठान आहे ऐं जमात इस्लामी जो गुलाम अली ऐं नून लीग जो जेको नसीर मेमून जेको GDA जो प्लेटफॉर्म गॾियल तौर ते यूज़ कयो पियो वञे उनजो मुक़ाबलो कंदा मखदूम महबूबुज़्ज़मान जो PS 57 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार मखदूम फ़खरुज़्ज़मान आहे जिनजो मुक़ाबलो सैयद जलाल शाह जामोड़ सां आहे ऐं उनखां अलावा JUI जो मोहम्मद हाशिम ख़ासकेली ऐं PTI जो एडवोकेट गुलज़ार हुसैन ख़ासकेली जेके आहिनि उहे उनजो मुक़ाबलो करे रहिया आहिनि हिन 2024 वारी चूंडुनि में ज़िले में जेके टोटल पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं वियूं आहिनि उन्हनि जो तादाद 378 हूंदो अॼु जे प्रोग्राम में पाण हिन ज़िले जी सूरत हाल ते ॻाल्हाईंदासीं त हिन में जेके माज़ी में उम्मीदवार हितां या पार्टियूं हितां कामयाब थींदियूं रहियूं आहिनि उन्हनि पारां हिन ज़िले खे छा डिलीवर कयो वियो आहे ऐं हिन ज़िले में तालीमी इदारा कहिड़ा आहिनि हिन ज़िले में बुनियादी इंफ्रास्ट्रक्चर जी सूरत हाल कहिड़ी आहे हिन ज़िले में पीअण जो साफ़ पाणी अवाम के मौजूद आहे घरनि ताईं या नाहे मौजूद उनखां अलावा सिहत जूं सहूलियतूं कहिड़ियूं रहियूं आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका दावा कंदी आहे त उन गुज़िरियल 15 सालनि में पूरे ज़िले में पूरे सूबे में जेको आहे सिहत जे हवाले सां वॾा कम कया आहिनि त ॾिसंदासीं त मटियारी ज़िले खे पाकिस्तान पीपल्स पार्टी सिहत जे हवाले सां छा डिलीवर कयो आहे प्रोग्राम जो सिलसिलो पाण जारी रखंदासीं ते वक़्तु थियो आहे ब्रेक जो असां सां गॾु रहिजो इन सॼे सूरत हाल ते ॻाल्हाईंदासीं स्टूडियो में मूंखे मौज़िज़ महिमान जॉइन कयो आहे जनाब रफ़ीक भुट्टो साहब पाण एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर ऑपरेशन सिंध TV नेटवर्क सीनियर सहाफ़ी तजिया निगार आहिनि रफ़ीक साहब वॾी महिरबानी प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ ऐं मटियारी मां सूरत हाल मालूम कंदासीं सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर मुमताज़ बिलाल खां मुमताज़ बिलाल साहब वॾी महिरबानी प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ रफ़ीक साहब मुशर्रफ दौर में ज़िले हैदराबाद खां निकिरी मटियारी हिकु अलॻि ज़िलो क़ाइमु कयो वियो ऐं ही हमेशह मखदूमनि वटि इन जी सियासत रही आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी तारीख़ी पस मंज़र ॿुधाइजो त हिते कहिड़ियूं कहिड़ियूं शख़्सियतूं रहियूं आहिनि ऐं उतां जा बुनियादी मसइला हल छो न थिया आहिनि हिन वक़्त में ॾिसो मटियारी ज़िले खे जॾहिं असां डिस्कस कंदासीं त असांखे सूफ़ी शाइर बुज़ुर्ग शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे बि जेको आहे सो यादि करिणो पवंदो उनजी मज़ार उन ज़िले में आहे उॾेरो लाल जी दरगाह ते उन ज़िले में आहे शेख हयाज़ समेत केतिरा ई जेके आहिनि से नामियारा असांजा शाइर हो उहे बि मदफून आहिनि भिटशाह ते तालिबुल मौला मखदूम तालिबुल मौला जेके मखदूम नू दरगाह जा कादी नशीन हुआ ऐं पीपल्स पार्टी जे बानीकारनि मां उन्हनि जो शुमार थिए थो उनखां पोइ मखदूम अमीन फ़हीम मखदूम ख़लीक़ुज़्ज़मान ऐं हाणे मखदूम जमीलुज़्ज़मान मखदूम रफ़ीक़ुज़्ज़मान जा नाला मौजूदु आहिनि मटियारी ज़िले में शाह मोहम्मद शाह मुस्लिम लीग नून जा सदर आहिनि हुआ उनजो शुमार बि मटियारी ज़िले सां आहे ऐं जामोट फैमिली ज़ुल्फ़कार अली शाह जामोट जेके पीर साहब पागारे
जा मुरीद त न आहिनि पर उन्हनि जे दोस्तनि मंझां उन्हनि जो शुमारु थिए थो ऐं उहे हमेशह पीर साहब पागारे सां हर सूरत हाल में गॾु रहिया। पाण सेनेटर बि रहिया, पाण मुमलिकती वज़ीर बि रहिया ऐं उतां जा MNA बि रहिया कंहिं दौर में। उनखां पोइ डॉक्टर शफ़क़त जामोट हिकु पढ़ियल लिखियल नालो, हींअर मटियारी शुगर मिल जा पाण बानीकार आहिनि, पर सिंध में 2 दफ़ा हू जेके आहिनि से वज़ीर तालीम रहिया ऐं उन्हनि जो बि नालो ऐं हाणे ताज़ो उन्हनि जो जेको आहे मोहम्मद अली शाह जामोट जेको हींअर सेनेट जो रुकन आहे, उनजो तालुक़ बि जेको आहे सो मटियारी ज़िले सां आहे। मटियारी बुनियादी तौर ते जामोटनि ऐं मखदूम साहबनि जे विच में सियासत रही आहे ऐं जॾहिं हैदराबाद हिकु ज़िलो हुयो ऐं मटियारी उनजो हिसो हुयो, मटियारी टंडो मोहम्मद ख़ान ऐं टंडो अलियार हैदराबाद ज़िले जा हिसा, तॾहिं बि जेको महवर आहे सियासत जो उहो मखदूमनि जे हथ में हुयो। मखदूम रफ़ीक़ुज़मान ज़िले नाज़िम रहियो हैदराबाद जो ऐं उनखां अॻु में ज़िले काउंसिल जो चेयरमैन बि रहियो। अहिड़ी रीति मखदूम खलीक टंडो अलियार मां MNA रहिया, जेका बेनज़ीर साहबा सीट ख़ाली कई हुई ऐं मखदूम अमीन फ़हीम, मखदूम तालिबुल मौला बि उतां रहिया। तारीख़ी तौर ते ॿुधाईंदो हलां त इहो हाला कन्वेंशन पीपल्स पार्टी जे सियासत जे हवाले सां इंतिहाई जेको आहे सो मशहूरु आहे ऐं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पीपल्स पार्टी जो पहिरियों कन्वेंशन जेको आहे उहो हाला में कयो ऐं उनजी मेज़बानी मखदूम तालिबुल मौला कई हुई। मखदूम तालिबुल मौला हिकु वॾे पाए जा शाइर हुआ, उन्हनि जा फर्ज़ंद जेके पीपल्स पार्टी जा सदर बि रहिया, मखदूम अमीन फ़हीम उहे बि शाइर हुआ ऐं उन सां गॾोगॾु मखदूम खलीक़ुज़मान जेके पीपल्स पार्टी सिंध जा सदर हुआ ऐं पीपल्स पार्टी जी चेयरमैन मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे ख़िलाफ़ु 1999 में जॾहिं अदम एतमाद जी रिथ आई त उन वक़्तु पाण MNA आहे ऐं उन में उन्हनि भरपूर साथ ॾिनो बेनज़ीर भुट्टो साहबा जो ऐं उहा अदम एतमाद जी रिथ जेका नाकाम थी त उनजो हिकिड़ो क्रेडिट मखदूम खलीक़ुज़मान खे बि वञे थो। उनजो तालुक़ु हाणे हिन दुनिया में न आहिनि रहिया, पर राहू ख़ानदान बि मटियारीअ में सियासी तौर ते एक्टिव रहियो आहे, जेतोणीकि को पार्लियामेंट या कंहिं पार्लियामानी उन में न पहुतो आहे, पर बिलदियाती इदारनि ताईं उन्हनि जो हिकिड़ो वॾो असरु रसूख़ आहे। उन में सरदार मुश्ताक राहू हुजे या नज़ीर राहू साहबु हुजे। हींअर बि नज़ीर राहू जो फर्ज़न जेको आहे उहो टाउन कमेटी न्यू सईदाबाद तालको जो आहे जो चेयरमैन आहे। अहिड़ी रीति उन्हनि जो जेको आहे सो वॾो अमल दख़ल आहे। रफ़ीक साहब, कल वारे प्रोग्राम में जीअं थरपारकर जे हवाले सां ॻाल्हायोसीं पिए, तव्हां चयो त इहा थरपारकर वञण जे लाइ बदकिस्मती आहे त उते मुर्शिदनि या पीरनि खे जेको आहे प्रोमोट कयो वेंदो आहे सियासत में ऐं जेके आहिनि ॿाहिरियां कैंडिडेट आदा वेंदा आहिनि। हिते हाला जी सूरत हाल ॾिठी वञे त हिते बि हमेशह इहा पीराणी फैमिली इक़्तिदार में रही आहे। छा पाकिस्तान पीपल्स पार्टी खे इन तरीक़े सां ॿिया जेके उनजा कारकुन आहिनि, ज़ाहिर ज़िले में ॿिया बि वॾा कारकुन हूंदा पीपल्स पार्टी जा, उन्हनि खे अॻिते मौक़ो छो न ॾिनो वियो आहे? 1985 में जॾहिं गैर सियासी गैर जमायती नॉन पार्टी पोल्स थिया हुआ त उन वक़्तु मखदूम ख़ानदान जेको आहे सो उन इलेक्शन जो सियासत में त हुआ पर इलेक्शन जो बाइकाट कयो ऐं मूंखे यादि अचे थो त उतां हिकिड़ो दफ़ो क़ौमी असेंबली जो मेंबर कामिल जमाली थियो हुयो, छाकाणि त मखदूमनि बाक़ी जेका आहे सियासत उते जेको आहे मखदूमनि ऐं जामोटनि जे विच में रही आहे। हींअर बि मटियारी ज़िले जो कुझु हिसो जेको आहे उहो हैदराबाद ज़िले में अचे थो, पर उतां हींअर बि जेको आहे सो तारिक जामोट जेके अमीर अली शाह जामोट जा फर्ज़ंद हुआ, अमीर अली शाह जामोट पाण बि मटियारी जे कुझु हिसे मां जेको आहे सो MNA रहिया, पर घणे भाङे जेको आहे सो हिसो हींअर उते छा आहे त मखदूम जमीलुज़मान पूरे ज़िले खे लीड पियो करे। हू ॿियो दफ़ो पंहिंजे वालिद मखदूम अमीन फ़हीम जे वफ़ात खां पोइ ॿियो दफ़ो जेको आहे क़ौमी असेंबली जो मेंबर थींदो ऐं इलेक्शन विढ़े पियो ऐं उनजो पुटु मखदूम हबीबुल्ला जेको आहे सो सिंध जो रेवेन्यू मिनिस्टर रहियो ऐं पहिरियों दफ़ो MPA थियो ऐं पूरी सूरत हाल में मखदूम
जी हींअर त पंहिंजी पार्टी क़यादत सां तमामु घणी विझड़ाइप आहे ऐं मखदूम जमील ज़मान सां गॾु वञी उन्हनि जी वर्क बि करे पियो पीपल्स पार्टी जी ऐं पंहिंजे मुरीदनि खे ऐं पंहिंजे दोस्तनि खे पंहिंजे हल्का अहबाब खे इहो पैगाम पियो ॾिए त पीपल्स पार्टीअ खे वोट कयो। पर उन्हनि जा पीपल्स पार्टी सां इख़्तिलाफ़ बि रहिया आहिनि त उन्हनि जी वज़ारत में मुदाख़लत पई थिए ऐं हू इस्तीफ़ा ॾींदो। हुननि जे जेका सरवरी जमायत आहे उनजे ख़लीफ़नि सां या मुरीदनि सां ज़्यादतियूं पियूं थियनि, अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि थींदी रही आहे। मखदूमनि जे असर जे करे सरदार शाह जे सियासत खां अॻु में उमरकोट में उन्हनि जो ई मुरीद अली मुराद राजड़ उतां MP थींदो हुयो, जंहिंखां पोइ जेको आहे सो ऐं नगर पार्क जी सीट बि उन्हनि वटि वेंदी हुई ऐं उन्हनि जे मुरीदनि जो हल्को नवाज़ शाह में बि आहे ऐं उते बि जेका ज़रदारी साहिब जी जेका आहे सा वॾी हिमायत कंदा आहिनि। अहिड़ी रीति मखदूम रफ़ीक जेको नंढो भाउ आहे मखदूम जमील जो, और मखदूम जमील जो चाचो आहे ऐं मखदूम अमीन फ़हीम जो भाउ आहे, उहो मटियारी जी सियासत में इन आहे ऐं कॾहिं उहो उनजो पुटु जेको आहे सो उहो डिस्ट्रिक्ट जो नाज़िम बि रहियो आहे या डिस्ट्रिक्ट जो चेयरमैन बि रहियो आहे ऐं हींअर बि जेको चेयरमैन आहे उहो उन जी फैमिली मां आहे। मखदूम रफ़ीक पाण मटियारी तालके मां MP थींदो आहे ऐं ॿियो जेको आहे MP मखदूम हबीबुल्ला थींदो आहे, मखदूम जमील ज़मा थींदो आहे। उन्हनि जो रवायती मुक़ाबले में को अहिड़ो ख़ासि कोन्हे, पर ॼामोट हिन दफ़े एक्टिव आहिनि ऐं पस मंज़र में पंहिंजी सियासत कनि पिया ऐं उतां जो जेको ज़िलई सदर आहे उहो एहतजाजनि टिकट न मिलण ते पंहिंजे उहिदे तां उन इस्तीफ़ा ॾेई चुको आहे ऐं पीपल्स पार्टी जो मटियारी ज़िले जे अंदरि हिकिड़ो डिफेड़ बि जारी आहे। ऐं मटियारी ज़िले में जेको आहे सो मोटरवे स्कैंडल हिकिड़ो तमामु घणो मशहूरु थियो ऐं उन में अॼु बि जेको आहे मखदूम जमील ज़मान जो राइट हैंड असलम पीरज़ादो जेल में आहे ऐं उन ते इहो इल्ज़ाम लॻो त हुन जेको आहे सो किरोड़े रुपया डिप्टी कमिश्नर सां गॾिजी करे उन में जेका लैंड एक्यूज़ेशन हुई, जेको रोड ठहिणो उनजी जेका ज़मीन जी ख़रीदारी वारो मसइलो उहे जेके किरोड़े रुपयनि जा फंड हड़प कया, जेके साहिवाल मां डिप्टी कमिश्नर उन वक़्तु जेको हुयो उनजे घरां निकिता ऐं हू हाणे प्ली बार्गेन बि करे चुको आहे ऐं कुझु पैसा हुन जमा बि कराया आहिनि, पर हिन महिल ताईं हू जेको आहे सो जेल में आहे। इहो आहे तव्हांजो मटियारी। मुमताज़ असांखे ॿुधाइजो त जीअं असां ज़िक्र कयोसीं त मटियारी ज़िले में मखदूमनि जी सियासत हमेशह उरूज ते रही आहे। हिन वक़्तु 2024 वारी इलेक्शन में पूरे ज़िले में ॿुधाइजो त सियासी सूरत हाल छा आहे, छा मखदूमनि खे को टफ टाइम ॾेई सघे थो, जेतोणीकि हिन वक़्त ताईं मखदूमनि खे को बि हराए न सघियो आहे, त हिन वक़्तु सियासी सूरत हाल छा आहे? जी महिरबानी। ऐं तव्हांखे पहिरीं ॿुधायां त भाऊ जेको चयो त हाजी कामिल जमाली क़ौमी असेंबली तकरी जेको गैर जमाती चूंडनि में क़ौमी न पर बल्कि सूबाई असेंबली ते जेको चूंडियो हो जेको आहे बखर जमाली मां। हींअर जेका आहे 2024 जो जेको चूंडूं आहिनि उनमें जेको आहे मुस्लिम लीग नून आहे बशीर मेमण खे पीपल जो नून लीग जो सदर करे शामो शाह जी जाइ सिंध जो सदर करे उनखे जेका टिकट ॾिनी आहे मटियारी ज़िले में त जेको मखदूम जमील ज़मा आहे जेको पीपल्स पार्टी जी तरफ़ां NA 216 ते मखदूम जमील ज़मा जे आम्हूं साम्हूं जेको आहे चूंड लड़ी रहियो आहे ऐं जेको सूबाई जेको तक आहे मटियारी जो PS 57 उन ते मखदूम फ़खुर ज़मा ऐं उनजे साम्हूं आहे GDA तरफ़ां ऐं सैयद जलाल शाह जामोट। मुंहिंजे ख़्याल में 2013 खां पोइ हिन वक़्तु जेका आहे सियासी सूरत हाल मटियारी जी त मटियारी PS 57 ते टफ टाइम जेको नज़र अची रहियो आहे। बाक़ी जेके ॿ तक आहिनि जेको NA 216 ऐं सूबाई जेको आहे PS 56 जेको हाला ऐं न्यू सैदाबाद ते मुश्तमिल आहे, जंहिंते जेको आहे GDA तरफ़ां जेको बशीर मेमण जो भाउ आहे नसीर मेमण ऐं पीपल्स पार्टी जी तरफ़ां आहे मखदूम जमील ज़मा जो फर्ज़ंद मखदूम महबूब ज़मा। जेतोणीकि मुक़ाबिलो त थींदो पर मुंहिंजे ख़्याल में फ़िलहाल जेका आहे हिन वक़्तु ताईं सूरत हाल आहे उन ते एतिरो मुक़ाबिलो नज़र नथो अचे। बाक़ी जेका मटियारी जी जेका सूबाई सीट आहे PS 57 उनजो जेको मेन कारण आहे जेका साईं ॻाल्हि कई त अली हुसैन शाह जामोट जेको PP जो सदर हो उन इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे ऐं जेको फार्म जेको न भरायो चूंडनि में उन तां बि हुन हथ हेसी ताईं न खयो आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त जेको जामोट आहे सेनेटर PP जो मोहम्मद अली शाह उहो बि ख़ामोशी जेको अख़्तियार करे वेही रहियो आहे ऐं बल्दिया जी चूंडनि में
जेके हुनजा काउंसलर चूंडियल हुआ या चेयरमैन आहिनि उहे बि जेके आहिनि सरेआम जेके आहिनि जीटीए जे उम्मीदवार जलाल शाह जी जेके वर्क करे रहिया आहिनि इहा जेका सूरत हाल ॾिसिजे थी ऐं जेके मखदूम जमील ज़मा जा अहम जेके माण्हू हुआ अयूब हिंगोरो जेको आहे वॾेरो उहो उनखां अलावा जेके समात सिखाट में हैसियत रखनि था जावेद समूह नवीद समूह उहे उन्हनि बि जेका आहे जीटीए वारनि जी हिमायत कई आहे ऐं ॿियो जेको तव्हांखे इहो बि यादि हूंदो त अॻूणो IG आहे मुश्ताक शाह उहो बि मखदूम हाउस जो अहम इतादी हो उन बि माना जेका आहे प्रेस कॉन्फ्रेंस करे जीटीए जे उम्मीदवारनि जी हिमायत कई आहे इन जी जेका आहे सूरत हाल मां लॻे पियो त PS 57 जेका आहे उन ते जेको आहे पीपल्स पार्टी खे टफ टाइम ॾिनो पियो वञे बाक़ी जेका आहे NA 216 ऐं PS 57 जेको आहे उन ते बि मुक़ाबले जी सूरत हाल आहे बाक़ी टफ टाइम जेको आहे उहो मुंहिंजे ख़्याल में फ़िलहाल नज़र नथो अचे। ठीक है ममताज़ बिलाल असां सां गॾु मौजूदु रहिजो नाज़रीन इलेक्शन ट्रांसमिशन जो सिलसिलो पाण जारी रखंदासीं हिते वक़्तु थियो आहे ब्रेक जो असां सां गॾु रहिजो। नाज़रीन इलेक्शन ट्रांसमिशन में एक बेरो बीहर भलीकार रफ़ीक भुट्टो साहब स्टूडियो में असां सां गॾु मौजूदु आहिनि जॾहिं त टेलीफोन लाइन ते मुमताज़ बिलाल मटियारी मां असां सां गॾु मौजूदु आहिनि। रफ़ी साहब जेकॾहिं ॾिठो वञे त हीअ जेका पार्लियामानी सियासत आहे हिन ते मखदूमनि हमेशह कामयाबियूं हासिल कयूं आहिनि डिलीवर छा कयो वियो आहे असां जॾहिं डिलीवरी जी ॻाल्हि था कयूं त असांखे पोइ हिते ॿुड़ी थी नज़र अचे का परफॉर्मेंस छो नज़र नथी अचे। ॾिसो मखदूम तालबुल मौला जे ज़माने में जॾहिं ज़ुल्फ़िकार भुट्टो साहब हुयो त उन वक़्तु करप्शन जो हिकिड़ो ऐप सम्झो वेंदो हुयो पर उन खां पोइ जॾहिं ॿिया ज़माना आया ऐं पोस्ट ज़िया एरा खे असां ॾिसूं था त उन में करप्शन जेको आहे सो घर करे वई ऐं जनम वरितो ऐं 88 वारी जेका पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई जंहिंमें मखदूम अमीन फ़हीम जेको आहे सो मवासिलात कम्युनिकेशन जो मिनिस्टर थियो त उन हालात जे माण्हुनि खे काफ़ी नौकरियूं ॾिनियूं पर हालात में का निमाया तरक़ी कोन थी सघी मां सवाइ हिन जी जो नेशनल हाईवे जी वाइडनिंग थी ऐं हे थी उहो थी टेलीफोन लॻा जेके हुनजे खाते में हुआ उहे हुन जेको आहे सो कया पर उन खां अलावा का अहिड़ी निमाया तरक़ी कोन उन खां पोइ वरी मौजूदा जेका पीपल्स पार्टी जो दौरु आहे उन में उते सूफ़ी यूनिवर्सिटी जो क़याम भिटशा ते थियो आहे जेका मुल्की लेवल ते पहिरीं सूफ़ी यूनिवर्सिटी हूंदी उन जे ज़मीनुनि जे मामले ते बि हिकिड़ो सखी शख़्स हो मूंखे यादि अचे थो त उन पंहिंजी ज़मीन जेको ज़ात जो मेमणो उन पंहिंजी ज़मीन मुफ़्त में ॾियणु पई चाही पर मखदूम साहबनि उन जी बि मुखालफ़त कई ऐं मुफ़्त में ज़मीन वठणु न ॾिनी रज़ाक मेमणो जंहिं जेको आहे सो मखदूम अमीन फ़हीम सां गुज़िरियल इलेक्शनुनि में मुक़ाबला कया ऐं 50,000 खां वधीक उन वोट हासिलु कया ऐं उनखे बशीर मेमणे जी बि उन महिल हिमायत हासिलु हुई हिन महिल रज़ाक मेमणे जा जी जेके पुट आहिनि उहे मखदूमनि जे कैम्प में आहिनि ऐं बशीर मेमण जे एंटी आहिनि पर उन्हनि बि ज़मीन ऐं उन जी ॻाल्हि कई जेका बि क़बूल कोन कई वई ऐं हुन वॾे पैमाने ते हिकिड़ो ऐलान बि कयो जेको हुन सूट जेको डॉक्टर अदीब रिज़वीअ जो इदारो आहे उनखे हिकिड़ी वॾी ज़मीन हुन ॾिनी ऐं कुझु पैसा बि ॾिना हाणे उते उहो जेको आहे सो जीअं अवां ॻाल्हि पिया कयो त रज़ाक मेमण मखदूमनि जो मुक़ाबिलो कयो ऐं उन टाइम बशीर मेमण ईअं खुलियल नमूने सियासत में न हुयो जीअं हाणे आहे छा अवां सम्झो था त हाणे इहे बशीर मेमण जो सिंध जो नून लीग जो सदर थियण खां पोइ इहे मखदूमनि खे वधीक टफ टाइम ॾेई सघनि था या को सरप्राइज़ ॾेई सघनि था या एतिरो फ़र्क़ु न पवंदो एॾो वॾो फ़र्क़ु न पवंदो पर बशीर मेमण वोट खणंदो हू तव्हांजो लोकल आहे हाला पुराणनि जो आहे ऐं उते हुनजी घणी जेका आहे सा पोख रही आहे DGF आयो त उतां जे माण्हुनि जी या पुलिस में रहियो मुख़्तलिफ़ उहिदनि ते त उनजी हिकिड़ी रसाई आहे
ऐं पाण उते वेठो आहे, पंहिंजो घरु अॾायो अथई, माण्हुनि सां मेल मिलाप अथसि, त इहो ज़रूरु उनखे कमु ईंदो। ॿिए पासे ॼामोटनि जी हिमायत मुश्ताक शाह IG जी उन्हनि ॻाल्हि कई त छाकाणि त मुश्ताक शाह वटि को गस कोन हो जो मखदूमनि सां वधीक रहे, छाकाणि त मखदूमनि वटि मुमताज़ शाह नाले उनजे ई ॻोठ जो उनजो ई माइट आहे जेको मखदूमनि जो कोआर्डिनेटर आहे, मखदूम जमील ज़मान जो, उहो मखदूमनि सां गॾु आहे, त उन करे ॻोठ में हलंदी फिरंदी उनजी आहे, पावर पॉलिटिक्स उन वटि आहे, जंहिंजे करे मुश्ताक शाह या उनजो ॿियो भाउ आहे जेको हींअर TM आहे मीरपुर ख़ासि में शफ़ीक शाह, त उन्हनि जी एतिरी रसाई कोन हुई ऐं उन रसाई न हुजण खे महसूसु कंदे उन्हनि मुनासिबु सम्झो त एंटी मखदूम कैम्प में वञनि। अली अहमद निज़ामाणी आहे, उते तमामु पुराणो माण्हू आहे जेको मखदूमनि सां रहियो आहे, पर मखदूम अमीन फ़हीम सां हुनजा इख़्तिलाफ़ आहे, उहो बि हिन महिल पंहिंजा तफ़ज़ात रखे थो। राहू जे अंदरि बि जेको आहे सो डिवीज़न आहे, राहू खुलेआम मखदूमनि सां गॾु कोन्हनि, मां सवाइ नज़ीर राहू जे। मुश्ताक राहू थोरो पासीरो आहे। अहिड़ी रीति उते काका आहिनि, बलाल आहिनि, जमाली आहिनि, उन्हनि जूं बि पंहिंजूं पंहिंजूं सोचूं आहिनि। जमाली बि सॼे भाङे अक्सरियती तौर ते जेको आहे सो मखदूमनि सां कोन्हनि ऐं उहे बि जेको आहे सो बशीर मेमण सां गॾु हिमायत कनि था। उतां जी जेका पुराणा क़ौमपरस्त हुआ, जीअं हफ़ीज़ कुरैशी जो नालो पाण खणूं, इरफ़ान मेहंदी जो नालो खणूं, त हफ़ीज़ कुरैशी हुयो, इरफ़ान मेहंदी मेमण हुयो, पर उन्हनि जी जा जेके ख़ानदान या जेके हालात शहर में मेमणनि जी जेका वॾी अक्सरियत आहे, उन मां कुझु जेके आहिनि से मखदूमनि सां आहिनि ऐं कुझु जेके आहिनि से बशीर मेमण सां आहिनि। त ॿियो ॼामोटनि जे अंदरि बि जेको आहे सो डिवीज़न आहे। अमीर अली शाह ॼामोट उते आहे, उहो जेको आहे सो पीपल्स पार्टी सां खुले बीठो आहे। मोहम्मद अली शाह जेको सरदार आहे ऐं लीडिंग ॼामोट फैमिली मां आहे, उहो ख़ामोश आहे। उनखे हुजणु खपे त पीपल्स पार्टी जी वर्क करे या को बि पासो वठे, पर हुनजी ख़ामोशी नीम रज़ामंदी वारे जेको आहे सो महरे में शामिलु थिए थी ऐं उनजी ख़ामोशी जो फ़ाइदो जेको आहे सो एंटी मखदूम खे ई मिलंदो। इहो बि ॿुधण में अचे थो त मखदूम जमील ऐं मखदूम रफ़ीक चाचे ऐं भाइटे में जे विच में बि जेके असां कॉमन अंडरस्टैंडिंग कोन्हे, उन्हनि जे विच में बि थोरा घणा के इख़्तिलाफ़ ॿुधण में अचनि था। मुमताज़, असांखे इहो ॿुधाइजो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जा 15 साल हुकूमत वारा हुजनि या उनखां पहिरियां बि जेके दौर आया आहिनि, हमेशह मखदूम हितां कामयाबु थिया आहिनि। छा डिलीवर कयो वियो आहे हिन शहर खे, या हिन वक़्तु जेको मुशर्रफ दौर खां पोइ इहो ज़िलो थियो आहे मटियारी, त मटियारी ज़िले खे गुज़िरियल 15 सालनि में छा डिलीवर कयो वियो आहे मखदूमनि पारां? तव्हांखे ॿुधायां त हूअं ई जेको 1970 खां वठी हिते हैदराबाद जी जीअं साईं ॻाल्हि कई, हैदराबाद खां वेंदे जेको मटियारी ज़िलो ठहियो आहे, हिन ते मखदूम ख़ानदान जेको आहे हुकमरान रहियो आहे। हुन ते जेको डिस्ट्रिक्ट जो चेयरमैन बि मखदूम साहिबान जो रहियो आहे, हिन वक़्तु बि मखदूम साहिबान जो चेयरमैन रहियो आहे। तव्हांखे हिकिड़ी हैरत कंदड़ ॻाल्हि ॿुधाईंदुसि त सॼी सिंध में जेका कुदरती जेके शयूं हितां मिलनि पियूं, तेल गैस, सॼी सिंध में मटियारी टॉप ते आहे। उन हूंदे बि हिन वक़्तु बि स्कूल, सिहत या पीअण जो साफ़ पाणी जो वॾो फिक़दान आहे। हिते जेके आहिनि जेके लॻल पाणी पीअण जे पाणी लाइ जेके पावर प्लांट लॻल आहिनि, तक़रीबन उहे 100 जे लॻभॻि आहिनि, उहे ख़राबु पियल आहिनि। जेको हुनजो इंतिज़ामी जेके मामला आहिनि न, उहे अवामी न, पर बि हिन जा के ॿिया तरीक़ा आहिनि। अवाम खे हिननि को बि को जेको ख़ातिर जेको तवाज़ जेको हूंदो आहे, उहो रिलीफ उहो जेके मखदूम हाउस जेको आहे या हिन जा चूंडियल नुमाइंदा आहिनि, उहे न ॾेई सघिया आहिनि। मटियारी जेको हेडक्वाटर आहे, हेडक्वाटर जे चौधारी काल्ह ई असां प्रोग्राम कयो, हुन में ज़फ़र हकड़ो साहब बि हो। उहे रोड ऐं रस्ता असां पाण हैरत में पइजी वियासीं त ही 15 साल हिननि हाणे त ताज़ो जेको लगातार रहिया आहिनि, उन में बि हेॾी सूरत आहे। मटियारी मां तेल गैस जी जेकी हेॾी रॉयल्टी मिले पई, जेके अरबे खरबे रुपया तव्हां उहे ज़ाया पिया थियनि, उहा ख़बर न आहे किथे पिया गॾिजनि। ऐं ॿियो जेको मोटरवे जो जेको स्कैंडल आहे, उन जी जेका करोड़े रुपया जेका आहे, अरबे रुपया आहिनि, उन्हनि जा बि जेके हथ जेके करप्शन जा जेके आहिनि मखदूम हाउस ते खजनि पिया। ऐं मखदूम जमील ज़मा जो PA सॾाईंदड़ जेको आहे असलम पीरज़ादो हिन वक़्तु ताईं जेल में आहे। ऐं ताज़ो 2-3 ॾींहं अॻु में मखदूम जमील ज़मा खे बि नेब जेके अमलदारनि हैदराबाद में तलब कयो, हुनजो बयान को रिकॉर्ड कयो। हिन सूरत हाल हूंदे बि त जेके ॿाराड़ी जा जेके तक़रीबन स्कूल आहिनि, गैस आहे,
रोड रस्ता टुटल आहिनि, उन्हनि खे मखदूम ख़ानदान जेके आहे चूंडियल नुमाइंदा जेके रहिया आहिनि उहे डिलीवर न करे सघिया आहिनि। जेके अक्सर जेके ख़ासि तौर ते बहरालिया जेके ख़ासि करे इलाइक़ा आहिनि उन में न्यू सैदाबाद बि अचे थो, शमीर राव बि अचे थो, बकर जमाली बि अचे थो, जेके मटियारी जा जेके बहराड़ी वारा इलाइक़ा आहिनि उते बि जेके रोड रस्ता ॿुधण में इंतिहाई माना ज़बून हाली जो शिकार आहिनि। ठीकु आहे मुमताज़ इहो तव्हां इहो त चओ त मखदूमनि उते चङी तरह डिलीवर न कयो आहे। रफ़ीक साहब आख़िर में इहो ॿुधाइजो त 2002 जी इलेक्शन तव्हांखे यादि हूंदी जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी मखदूम अमीन फ़हीम खे पंहिंजो वज़ीर आज़म नामज़द कयो हो ऐं पोइ वरी मुशर्रफ पाकिस्तान पार्टी खे टोड़े ऐं काफ़ लीग जी हुकूमत ठाराई। मखदूम असांखे सिंध जी हद ताईं या वफ़ाक़ जी हद ताईं वज़ीर आज़म या वज़ीर आला वारे उहिदे ते नज़र छो न ईंदा आहिनि? छा इन्हनि जी वफ़ादारी में ते को डाउट कंदी आहे आला क़यादत पाकिस्तान पीपल्स पार्टी जी या कोई ॿियो मसइलो आहे इन्हनि सां? ॾिसो, मखदूम अमीन फ़हीम खे पीपल्स पार्टी ऑफिशियली कॾहिं बि वज़ीर आज़म डिक्लेयर न कयो हो। बाक़ी हू परवेज़ मुशर्रफ सां उन हिकिड़ी मीटिंग कई जेका उन अची बेनज़ीर साहिबा जे आॾो रखी त मूंखे हीअं ऑफर थी आहे, वज़ीर आज़म जी ऑफर थी आहे, जेकॾहिं तव्हां त बेनज़ीर साहिबा उनखे उन ते पंहिंजा तफ़ज़ात ज़ाहिर कया हुआ त इहा डील मुनासिबु कोन्हे का। ऐं हू विच में ॻाल्हाईंदो रहियो जेको ताक़तवर धुरियुनि सां। हा, 2008 वारी यादि हूंदी तव्हांखे 4 नाला हुया जंहिंमां गिलानी मुंतख़िब थियो, उन में मखदूम जो नालो बि हुयो। मखदूम जो नालो रहियो हा। आहे। मखदूम चेयरमैन हुयो पार्टी जो ऐं हुनजी बेनज़ीर साहिबा हुनखे तमामु घणो वेट ॾींदी हुई, हुनजी राय जो हिकिड़ो वॾो एतिराम सम्झो वेंदो ऐं हुन में केतिरा ई मरहला आया पर मखदूमनि कॾहिं बि पीपल्स पार्टी न छॾी ऐं हमेशह पीपल्स पार्टी सां रहिया। मखदूमनि जा आसिफ़ ज़रदारी सां किन मामलनि ते बेनज़ीर साहिबा जे जीअरे हूंदे ई इख़्तिलाफ़ हुआ ऐं हू छाकाणि नवाब शाह ऐं मटियारी पाण में लिंक्ड डिस्ट्रिक्ट्स आहिनि त उन जे विच में जेको आहे सो मामला हूंदा जंहिं ते हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो मौक़ुफ़ हूंदो हुयो जेको ॿुधो वेंदो हो ऐं उनखां पोइ उनखे हल करण जी कोशिशि कई वेंदी हुई। शुगुफ्ता जुमाणी जेका पीपल्स पार्टी लेडीज़ विंग जी आहे उहा बि मटियारी शहर जी आहे ऐं उन बि कोशिशि कई आहे त मटियारीअ में तरक़ी थिए ऐं उनजे लाइ उन स्कीमूं वग़ैरह वरितियूं पर उहे मटियारीअ ताईं छो न ख़र्च थियूं ऐं मटियारीअ में उनजो असरु छो न थियो। जेकॾहिं पाण हालात जो ज़िक्र कंदासीं त उते मखदूम शाहनवाज़ मुस्लिम लीग जो नून जो हिकिड़ो ताक़तवर आवाज़ु हुयो ऐं मखदूम अमीन फ़हीम जे मुखालफ़त जे तौर ते इहे ॿ भाइर एमर्ज थिया, मखदूम शाहनवाज़ ऐं मखदूम फ़ज़ल त अञा ताईं आहे ऐं उन जे पुट मखदूम मोहसिन खे जेको आहे सो मखदूम साहबनि जेके मखदूम जमील या मखदूम हबीबुल्ला ते इहो हू इल्ज़ाम हणनि था त उन्हनि खे कराची में जेलनि में बि विझरायो, थाणनि ते बि छिकरायो, उन्हनि जा हिक ॿिए जे ख़िलाफ़ु अदालती मामला बि आहिनि, कोर्टुनि में केस बि हलनि था त इहा सिचुएशन आहे मटियारी जी। रफ़ीक साहब वॾी महिरबानी प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ। मुमताज़ बिलाल साहब अवांजी बि वॾी महिरबानी प्रोग्राम में असां सां शामिल थियण जे लाइ। नाज़रीन, मखदूमनि जो ज़िलो जेको आहे मटियारी ज़िलो उनजी बि सियासी सूरत हाल अवां जे साम्हूं रखीसीं त मटियारी में मखदूम हमेशह कामयाबु थींदा रहिया आहिनि, कॾहिं बि को एंटी पीपल्स पार्टी को बि उम्मीदवार हितां कामयाबु न थियो आहे। जीअं रफ़ीक साहब चयो त सवाइ 1985 जी वारी इलेक्शन खां सवाइ हितां कॾहिं बि मखदूमनि कंहिंखे सीट न ॾिनी आहे पर बदकिस्मती सां मखदूमनि हितां जी आवाम खे उन तरीक़े सां डिलीवर न कयो आहे जंहिं तरीक़े सां उन्हनि खे आवाम मुंतख़िब कंदी रही आहे या उन्हनि वटि इख़्तियार रहिया आहिनि। अॼु जे प्रोग्राम में एतिरो ई। पंहिंजे मेज़बान इशफाक़ अहमद खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।